बदक हीअ बदक आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लफ्ज़ बदक। अचो त लफ्ज़ बदक खे पढ़ूं। अखर जा नाला बे दाल काफ। आवाज़ ब द क। लफ्ज़ बदक। मददगार लफ्ज़ ही आहे। जुमलो ही बदक आहे। हाय जेरे ही हमनो ज़बर ही बे ज़बर ब दाल ज़बर द काफ ज़बर क बदक अलफ मंदवा हाय हे आहे। बदक कौन सा लफ्ज़ आहे? बदक अदद वाहिद बदकूं अदद जमो आहिनि। बदक ग्रामर में इस्म आहे। बदक पखीअ जो क़िस्म आहे। बदक पाणी ऐं खुशकीअ ते रहंदी आहे। बदक आना ॾींदी आहे। बदक जो गोश्त बि खाइबो आहे। बदक खे बतख बि सॾिबो आहे। बदक जे पेरनि में परदो थींदो आहे जेको पाणीअ में तरण में मदद कंदो आहे। अचो त बदक लफ़्ज़ खे लिखणु सिखूं। बे खे सिट ते आणे दाल खे मथे करे ऐं सिट ते वापसि आणे टुको ॾेई मथां ज़बर ॾेई दाल खे ज़बर ॾेई ऐं पोयों काफ लिखिणो आहे। काफ ईअं लिखिबो सिट खां मथे। अखर आहिनि बे दाल काफ। आवाज़ आहिनि ब प्लस द प्लस क। लफ्ज़ आहे बदक। बे खे हमेशह सिट खां मथां शुरू कबो आहे। सिट ते आणे ऐं दाल खे लिखबो। दाल खे ईअं लिखबो आहे। टुको ईंदो ज़बर ब द काफ। सिट जे मथां शुरू करे सिट जे मथां खणी वञी सिट ते आणे ऐं हीअं कबो बदक ब द क। टे आवाज़नि लफ़्ज़ ठहियो बदक। इहो हो बदक लिखण जो तरीक़ो। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। बदक हीअ बदक आहे।